अम्मा पिणे होश में न सही इन छोरीअ खे हितां कढ हिनखे ॾिठई न त छितो थी पवंदो। अम्मा छो छितो थींदो? मां जॾहिं हिननि जे घर वेंदी आहियां चाचा ऐं चाची मूंखे एॾी इज़त ॾींदा आहिनि, बाबा छो हिन ते छितो थींदो? पुट इन जे करे जो हो सम्झे थो त तुंहिंजो मथो ख़राब करण वारी ही आहे। अम्मा पक सां बाबा जा कन तो ई भरिया हूंदा। नैना हाणे मां हलां थी, चाचो अची वियो त मुंहिंजे मथां छितो थी पवंदो ऐं मूंखे मारींदो। चरी अहिड़ो कुझु बि न आहे, अम्मा सिर्फ़ तोखे ड्रजारे थी। जेकॾहिं पिणे हाणे आयो न होश मां निकितो त पोइ उनखे मुंहुं बि तूं ॾिजांइ। नैना जी मां जॾहिं मूं तोखे हिते छॾियो आहे त सालू जी छोरी खे घर अचण न ॾे, हिते छो हारे वठी आईंस? बाबा हीअ मुंहिंजी सहेली आहे, हिते ई त वीचारी ईंदी आहे। तूं खाजी वॾड़ी आई पर दे हां मां तोखे छॾियो आहे हां हिते न ईंदी कर। बाबा हिसो छो थियो आहे? परे नैना जी मां परे थी परे बाबा बाबा छती छो तो मारो छा वञे मां छो थियो आहे? वनी पिणे खे दाहने अते खे दाह थीजी मथो न फाड़े पर थियो मुखा। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।